अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हल अता अलल इंसानि हीनुम मिनद्दहरि लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसाना मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फ़जअलनाहु समीअन बसीरा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फ़लैसा मिन्नी औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अजो की तकरीब बासईद मोहतरम जनाब हाफिज़ अमजद अली साहब बिन मुला बख्श साहब जी निकाह जी तकरीब आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला इन निकाह जे अंदर बरकतूं नाज़िल करण फरमाए ऐं बिनी घराणनि में ता हयात अल्लाह तबारक व तआला मोहब्बतूं रखण फरमाए। निकाह जो सिलसिलो अल्लाह तबारक व तआला इल्लत इहा बयान करण फरमाई अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा। अल्लाह पाक जे कुदरत जे निशाननि मां वॾी निशानी इहा आहे जो तव्हां खे जोड़ो करे पैदा कयईं ता त तव्हांजी पाण में मोहब्बत रहे बाझ रहे। ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो हल अता अलल इंसान हीनुम मिनद्दहर छा इंसान जे मथां अहिड़ो ज़मानो न गुज़रियो जो उन जो ज़िक्र ई कोन हुयो। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन बेशक असां इंसान खे पैदा कयोसीं मिलियल झुलियल नुतफ़े मां। अबे जे छातीअ मां पाणी निकितो अबे जे पुठीअ मां पाणी निकिरंदो आहे अमड़ जे छातीअ मां रेम में कठो थींदो आहे। अल्लाह पाक फरमायो अमशाजिन नब्तलीहि असां इन मिलियल झुलियल मां सुहिणो इंसान पैदा कयोसीं पोइ उन में कन बि कयासीं अखियूं बि कयूंसीं। पहिरीं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ॾिनल नेमत कन जो ज़िक्र करणु फरमायो। तंहिंजे करे कन बि अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे अखि बि वॾी नेमत आहे। इंसान उन जो शुक्रियो अदा करे त करे नथो सघे। तंहिंजे करे हमेशह माण्हू ॻाल्हि ॿुधण जी कोशिशि करे जेका ॻाल्हि ॿुधिबी आहे उनखे वरी दिलि जे अंदरि हंडाइबो आहे। हक़ ऐं नाहक़ ज़ाहिर थी पवंदो आहे हलाल ऐं हराम ज़ाहिर थी पवंदो आहे। ॿी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो असां हे इंसानो तव्हांखे पैदा कयोसीं हिकिड़ीअ जान मां ॾाॾे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मां ॾाढी हवा खे अल्लाह पाक पंहिंजे कुदरत सां पैदा करणु फरमायो। इंसान मां औरत पैदा थी पोइ इन ॿिन्ही मां अल्लाह पाक फरमाए थो असां तव्हांखे पखिड़ियोसीं मर्द ऐं औरतूं करे।
पोइ तव्हां हिक ॿिए सां इन्हनि रहमन जो सुवाल विझी करे अलाह खां ॾिजो। बेशक अल्लाह तबारक व तआला निगहबान आहे। अल्लाह पाक इन शइ जे मथां क़ादिर आहे जो का शइ न हुई। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा करणु फरमायई, वरी मर्द मां औरत खे पैदा करणु फरमायई, औरत मां बिना मुड़ुस जे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा करणु फरमायई। ॿ ई पोढ़ा ज़ाल ऐं मुड़ुस हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम अता करणु फरमायो। ये रब साईं पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि पंहिंजे कुदरत जूं ॻाल्हियूं ज़िक्र करणु फरमायूं। ॿी आयत जे अंदरि फरमाया, ए ईमान वारो अलाह खां ॾिजो जेतिरो हुन जो हक़ आहे ॾिजण जो, न मरो मगर मुस्लमान थी मरो। अल्लाह पाक तव्हां असांखे पहिरियां पहिरियां पाण खां ॾिजण जो हुकुम ॾिनो। जॾहिं अलाह जो ख़ौफ़ इंसान जे बदन में हूंदो उन खां गुनाह न थींदो, पर अलाह जे ख़ौफ़ जे करे मोमिन मुस्लमान अखि मां हिकिड़ो ॻोढ़ो ॻाड़े थो, अल्लाह तबारक व तआला ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करणु फरमाए थो। गुज़रियल गुनाह जे मथां लीक अची वञे थी त अलाह जो ख़ौफ़ अहिड़ी शइ आहे। हदीस पाक में अचे थो क़यामत जे ॾींहुं हीअ अखि जी पिंबड़ी शाहिदी ॾींदी त रब साईं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे ही बानो रुनो हो, पंहिंजा गुनाह यादि करे अल्लाह तबारक व तआला न पिंबड़ियुनि जी सिफारिश खे क़बूल करे उन बाने खे माफ़ करणु फरमाईंदो, जन्नत अता करणु फरमाईंदो। चौथी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा। ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं ॻाल्हियूं सिधियूं चओ, सच ॻाल्हायो। जॾहिं इंसानु सच ॻाल्हाईंदो आहे, सच हिकु नेकी आहे, नेकी वारो रस्तो जेको आहे त उहो जन्नत वारो आहे, ऐं कूड़ हिकिड़ो गुनाह आहे ऐं उहो गुनाह इंसान खे जहन्नम जे तरफ़ वठी वेंदो। अल्लाह पाक क़ुर पाक में ईमान जी सिफ़त वठी करे पाण खां ॾिजण जो हुकुम ॾेई फरमायो, क़ूलू क़ौलन सदीदा। जेको बि तव्हां क़ौल ॻाल्हायो उहो सिधो थी ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। युस्लिह लकुम अमालकुम, पंहिंजे आमालनि खे अफ़ालनि खे सुधारियो, पोइ अल्लाह तबारक व तआला तव्हांजी मग़फ़िरत करणु फरमाईंदो। जंहिं बि माण्हू अल्लाह जे उन जे रसूल जी इताअत कई, फर्मा बरदारी कई, फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, पोइ इहो कामयाबी वॾीअ खे माणियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, जेको मुंहिंजे सुन्नत खां रूगर्दानी कंदो, इनकार कंदो, उहो मूं मां न आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त हिकिड़ो माण्हू राति जी सॼी राति इबादत करे थो ऐं ॾींहं जो रोज़ो रखे थो, ॿियो हिकिड़ो मुस्लमान अल्लाह जा फ़र्ज़ अदा करे थो, निकाह करे थो, हक़ हलाल खाए पीए थो, त इहो न इबादत गुज़ार खां वधीक इनखे सवाबु मिलंदो जंहिं शादी कई ऐं अल्लाह जा फ़र्ज़ अदा कया। निकाह हिकु इबादत आहे, रस्म न आहे। मुस्लमाननि जे लाइ निकाह इबादत आहे, जीअं निमाज़ इबादत आहे। अल्लाह जो हुकुम क़ुर में आहे त निकाह कयो, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि निकाह लाइ हुकुम करणु फरमायो। ऐं अल्लाह पाक पैदाश जे अंदरि अॻ में न्याणीअ जो ज़िक्र करणु फरमायो। बीबी मरियम जे तज़किरे खे बि अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में ज़िक्र करणु फरमायो, जो सूरत जो नालो ई मरियम पइजी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे अवल न्याणी ॼमंदी आहे, अल्लाह तबारक व तआला जा नूरानी मलाइका उनखे मुबारक ॼणाईंदा आहिनि। पाण फरमायो, जंहिंखे ॿ न्याणियूं थियूं, टे न्याणियूं थियूं, हिकु थी, ॿ भेनर या टे भेनर या हिकिड़ी भेण थी, उनजी सार संभाल कई, उनजो अख़लाक़ सेखारियईं, जवान थी उनखे शादी करायईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ॿई आङिरियूं मिलाए करे इहो उम्मती मूंसां ईअं जन्नत में गॾु हूंदो। ऐं निकाह वारी मजलिस बाबरकत हूंदी आहे, जेका माण्हू जाइज़ दुआ अल्लाह खां घुरंदो आहे, रब साईं क़बूल करणु फरमाईंदो आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि जा ॿई जान भला करणु फरमाए ऐं गुनाह माफ़ करणु फरमाए। जेके बि रिश्ता रुकियल आहिनि अल्लाह साईं रुकावट दूर करे, जेके रहियल आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि में आसानी जो मामिलो करणु फरमाए। जेके अल्फाज़ मूं चया अल्लाह तबारक व तआला क़बूल करणु फरमाए, हिन जोड़े जे अंदरि बरकतूं नाज़िल करणु फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह।